पीपल्स पार्टी के सेनेटर सलीम मांडवीवाला चयो आहे त हुकूमत बजट कॉपी पेस्ट कई आहे। टैक्स कलेक्शन ते पीटीआई तबाही कई आहे। हुकूमत खे ख़बर ई नाहे त टैक्स कलेक्शन कीअं कबी आहे। इस्लामाबाद में पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सलीम मांडवीवाला चयो त हुकूमत चवे थी त का बि नई टैक्स नाहे लॻाई। हुकूमत 27 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाया आहिनि। सलीम मांडवीवाला चयो त हुकूमत टैक्स लॻाए आम माण्हुनि जी खीसनि ते धाड़ो हयो आहे। अवाम 20 रुपया फी लीटर पेट्रोल महांगो थियण लाइ तयार थी वञे। हिन चयो त ऑनलाइन ख़रीदारी ते बि टैक्स लॻाई वई आहे। जेसीं ताईं कोरोना वबा आहे ऑनलाइन निज़ाम हलंदो रहंदो। हिन चयो त जंहिं हुकूमत खे इहा ख़बर नाहे त टैक्स गॾु कीअं कबी आहे उहा बजट कीअं ठाहींदी। हिन चयो त वफ़ाक़ सिंध हुकूमत खे एतमाद में वठण खां सवाइ स्टील मिल जी निजकारी नथो करे सघे।